टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिली है। अॼु असां क्लास 5 जो सबक 6 पढ़ंदासूं। नज़म आहे। हलो सभु परचम उॾारे हलो, वतन जे चमन खे संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो, सुखा जी नज़र सां हारे हलो, वफ़ा जे अखर खे उचारे हलो, सभी सिज उबते उबारे हलो, सजो साथ सारे संभाले हलो, कुदूरत ऐं कीने खे दिल में कढे, फ़क़्त देश जो ध्यान धारे हलो, जबल जंग दरिया लताड़े लंघो, दुखन जे त डूंगर खे डारे हलो, कचाई कुफ्त कूड़ कोरे कढो, सदाकत ऐं सच जे सहारे हलो, बुलंदी जी अज़मत जा खोड़े इलम, ज़माने के हैरत ॾियारे हलो, किनारा अचे नेठ चुमदा कदम, तवक्कल जे तरे खे तारे हलो, हलण जो वधण जो बगल थो वजे, उथो काफ़िले खे उथारे हलो, अमानत अव्हां खे थी सूए सलीम, हलो सभु परचम उॾारे हलो। इहा नज़म लिखी आहे सलीम गाड़वी। चैनल खे सब्सक्राइब करण जी ईंदड़ वीडियोज़ जी तव्हांखे ॼाण मिलंदी रहंदी।